बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जमात सबूरी अस्सलाम वालेकुम। अॼु असां वटि सांगण में मंसूर मुबीन हाउस से पंहिंजो दरगाह शरीफ़ जे पासे खां जेको क़टपर फ़क़ीर जो ॻोठु आहे उन ॻोठ मां उमर फ़क़ीर क़टपर बस फ़क़ीर जी संगत सां तालुक़ रखे थो ऐं ख़ासि तौर ते जेको साईं साइलो फ़क़ीर दरवेश आहे उन साइलो फ़क़ीर जी सुंग सां तालुक़ रखंदड़ फ़क़ीर आहिनि त हिन सां पाण कचहरी कंदासीं। फ़क़ीर साईं तव्हां पंहिंजो नालो तारीफ़ वग़ैरह पंहिंजे ॻोठ जो तफ़सील असांखे ॿुधायो। साईं फ़क़ीर मोहम्मद उमर क़टपर जी ॻोठ फ़क़ीर मोहम्मद क़टपर असली मिठो फ़क़ीर जेको हो असांजो पढ़ो ॾाढो मिठो फ़क़ीर। हा पाण फरमायो त नगर मुंहिंजो ॾोही मिठे फ़क़ीर हथ में सखावत सिखणी त हलिया वञे मिठे फ़क़ीर इहो कंहिं फरमायो पीसे सरदार उन वक़्तु कहिड़ी गादी कहिड़े जी सोरे बादशाह सोरे बादशाह हा सोरे बादशाह उन खां बाद में असांजो वालिद हो अली मोहम्मद फ़क़ीर जो सोरे बादशाह जे हाथी मुबारक जो वीर पवार हो ऐं जेको मुश्की हूंदो हो पीसे सरदार जो त बि उन सां बि पीसे सरदार जे गॾु मुश्की जंहिंमहिल बाबो साईं हूंदो हो मतिलबु सवारी न मिली सघिबो आहे सुवार चढ़ंदो त कोन हो पर हथ विझी पाण फरमायो असां फलाणे अॻे पीसे सोरे बादशाह जेको हो सो माफ़ी ते सवारी कंदा हाथी ते सवारी कंदा घोड़े ते सवारी कंदा हा पोइ घोड़ो कढ पीसे सरदार मुश्की सघिबो आहे घोड़ो कोन सघंदासीं पीसे मुश्की हा मुश्की सां पीसे सरदार जे सां मुंहिंजो बाबो साईं उनखे संभालींदो पाण फरमायो असां फलाणे दड़े ते पहुचूं पोइ उतां मुश्की खे तूं पुछूं कढंदा पोइ किथां अॻियों पीसे सरदार जी मुश्की सां अॻियों फ़क़ीर असांजो वालिद साहिबु अली मोहम्मद फ़क़ीर सो काथों पेर लॻंदा हेठि त काथों न लॻंदा ऐं यको शाबाश कंदो वेंदो अहिड़ो मुश्किल हूंदो पीसे पोइ राति जो उहे जेके सुंभ पीसे सरदार जी मुश्की जा हूंदा हुआ सो उन बाबे साईं जे पेरनि में माना ठट थी विया पोइ राति जो सेकींदो माना मुश्की ते पाण बादशाह सलामत सवार हूंदा हुआ फ़क़ीर गली वठी पासे मां अॻियां जी हलंदो वेंदो डोड़ंदो वेंदो पोइ हुनजा पेर लॻंदा काथो शाबाश पोश कंदा ईंदा इहा हिकु ख़ासि दावत जी ॻाल्हि आहे त किथे जी ॻाल्हि आहे अचे तरह में तव्हांजे पट में कंहिं दावत जी ॻाल्हि ख़ासि ॿुधाई असली जेको अर्ज़ु इहो आहे त असली जेको इहा थर जी आहे हा असली भिटनि जो जेको कमु आहे जो भिटनि में भिटा थर में हुजो ॿियो पीसे सरदार जन जेॾी महिल उतां माफ़ी ते रवाना थिया दरगाह खां सिधो कोट मीर मोहम्मद खां अॻु में मियांदाद फ़क़ीर हिन वक़्तु मियांदाद फ़क़ीर दरवेश त उते निम खे टेक ॾेई रिड़ी ईअं विझी ऐं वेहंदो हो हा मियांदाद साईं उहा निम अञा ताईं मौजूदु आहे त पाण ख़ैर जो हा मियांदाद फ़क़ीर खे अची फ़क़ीरनि चयो त मियांदाद साईं पीसे सोरे बादशाह तव्हांजो मुर्शिद अॻियों वञे थो क्रॉस कयूं तूं ज़ात कर मियांदाद साईं चयो बाबा कुंवार घोट ॾे न वेंदी घोट कुंवार ॾे हा अञा क्रॉस कयो पाण फरमाए को हिते दरवेश आहे छा हा क़िबला मियांदाद फ़क़ीर किथे क़िबला पाण खे वापसि अची उन सिधो दरवेश जे घर में पोइ उथी वियूं पीसे सरदार उथी वियूं साईं जाम मियांदाद साईं क़िबला बसि मुंहिंजी उमेद हा बसि उते वापसि मोटिया मियांदाद साईं वेही विया पोइ पीसे सरदार अॻे रवाना थोरो हिनजी वॾनि में हलियो आहे मिसाल तौरु मिठी फ़क़ीर जी तो ॻाल्हि कई अली मोहम्मद फ़क़ीर जी ॻाल्हि कई त हे असुल फ़क़ीर क़टपर फ़क़ीर किथे जा हुआ किथे कॾहिं खां रहिया आहिनि उहो वॾनि जो थोरो सिलसिलो थोरो ऐं पीसे सरदार जी जमायत में जेको आहे सो उनजो
अर्ध हिकिड़ो आहे त असांजो ॾाढो ॾिठो जेको हा कंधरनि में कटपर वेठा आहिनि करीमनी वारा अरबेलिया वारा कंधड़नि में हा कंधरनि में घुर बजाए हा असली उतां जो हो असोतन जो हा उतां जो हो ओ रोड़ी के बर पासे रोटी ठीक है हा टकर पोइ उतां उन्हनि सां गॾु रखाईंदो हो बटो थाली हर्षेदार अची उन्हनि पीसे खे अर्ज़ु कयो जेके बड़ा बिठो असां न गॾु थो खाए हर शइ हुनजी पंहिंजी आहे इनखे कढो हिकु दफ़ो पाण फरमाए वरी बि तव्हां सम्झायोसि हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो जेमहिल पाण फरमाए पोइ हुनखे कढो जेके महिल हाणे कढो पाण फरमायो तव्हां कढियो मूं कढियो दस्तबार हीअं करे पाण फरमायो तव्हां कढियो मूं कढियो पोइ पीस जो हुकुम थियो इन जाते जेको असांजो ॻोठु आहे इन जो भर में ॻोठु हूंदो हो पाण फरमायो हाणे मिठा फ़क़ीर तुंहिंजो इहो ॻोठु आहे हा उन खां पोइ फ़क़ीर मिठो फ़क़ीर जेके ईंदा हुआ जमायत ॿ टे अची वेंदा हुआ त हर का ईंदो हो ॾांदनि ते उन मां ॾांद कढी ॾोड़ हिकिड़ो जो कढंदो हिकिड़ो जो कढंदो न हो उन महिल कोई बिस्मिल्लाह करे सखावत पंहिंजी सखावत ऐं क़िरात हा और तारिक फ़क़ीर आहे फ़र्क़ वारा फ़क़ीर जी जमायत हा हा पर हाणे इहे फ़क़ीर जी आहे पोइ दफ़न किथे थियल आहे पोइ ख़ासि मुक़ाम ते आहे या महदा फ़क़ीर दफ़न किथे थियल असांजो जेको आहे त दरगाह ते आहे दरगाह शरीफ़ ते हा इहो जेको माकन वारो सॾे थो जी सर जन्नतुल बक़िया असांजो नंढो वॾो सभु हिते इहो इहे भला थोरी ख़बर आहे त माकन कीअं थो सॾे माकन को माण्हू हो माकन जे नाले ते आहे या इहो आहे कब्रिस्तान में असां जेको ॿुधो आहे हा त जन्नतुल बक़िया सभु ॿुधो आहे हा जन्नतुल बक़िया सभु ॿुधो आहे ऐं जेको मुंहिंजो ॾाढो उमिरि रखियलु आहे उहो वरी असुली सखर में लोड़ो जेको असांजो हूंदो हो उते रखियलु आहे ॾाढो उमिरि हा ऐं मिठे फ़क़ीर जी असांखे ख़बर न आहे त किथे बि रखियलु मिठी ख़बर कोन्हे ॿुधीसीं असांखे इहा ख़बर कोन्हे त मिठो फ़क़ीर किथे रखियलु आहे असांजो जेको बाबो साईं हूंदो हो बारसला जेकी हा उन में झलियल हूंदा हुआ पोइ उन खां पोइ हीअ जेकी आहे जेल जेकी नखरी चवंदो हो मारे मारे अंग्रेज़नि उन खां पोइ जंहिंमहिल आज़ादु थिया तेॾी महिल इहो त पंहिंजी ॿाह बि मथे न करे सघंदो अमर जी जल सभु असांजा लोड़े में हूंदा हुआ झलियल वॾा जेका हर तरीक़े जा जेके गाज़ी थिया सुरी बादशाह गाज़ी कया गणग बंगले ते थिया दरगाह शरीफ़ ते थिया केटी पागर थिया केटी पागर तव्हांजी वेझी आहे उते अव्हां जा फ़क़ीर जेके गाज़ी थिया हुजनि उन्हनि जा के ज़िक्र को नालो सुरी बादशाह वक़्त में हर तरीक़े सुरी बादशाह वक़्त में के गाज़ी थिया हुजनि या उन्हनि जा किथे के मुक़ाबला को वॾी ॻाल्हि सुरी बादशाह जे दौर में इन अव्हां जे फ़क़ीर में जाके गाज़ी असांखे जेकी ख़बर आहे हा जेके मोहम्मद यूसुफ साईं सां गॾु असांजो बाबो अली मोहम्मद फ़क़ीर हा जेके बि कम थिया फ़क़ीर साईं ने पुछो अची मुंहिंजे बाबे खां हीअ जंग कपियल ई बाबे जी हा पोइ पुछो त अली मोहम्मद फ़क़ीर ॾे ख़बर कहिड़ा कम कई गाज़नि सां चइसां साईं मुंहिंजे जमात जो गाज़नि जा जेतिरी थो ख़िदमत में हुआसीं ख़िदमत में हाणे पाण फ़क़ीर साईं सां चयो त बाबा गाज़ी अथव इहो हिकिड़ो तव्हां क़टपर में मुंहिंजे बाबे साईं नाले गाज़नि जा जेके दिलि जी ॻाल्हि दिलि ते रखियो वेठो दाड़ ऐं ॿियो कुझु खोली न हा फ़क़ीर खे त सभु ख़बर हा उहो न जमायत उन वक़्त में त माना सिर ॾिजे पर सुर न ॾिजे सुर पाण अॼु ताईं पाण फरमाए सुर ॾिजो सुर न ॾिजो अॼु ताईं इहो ई आहे त पाण फरमायो सुर ॾिजो सुर न ॾिजो अहिड़ी शयूं आहिनि त असांखे जेकी बि ख़बर आहे ऐं राग भला तो किथां सिखी जमायत वारो राग जेको तो ॿुधाए न इहो राग जेको आहे मूं सिख में मुंहिंजो बाबो साईं ऐं अमर राग थींदा हा हा जंहिंमें उन्हनि मूंखे इहे सुर बि सेखारिया हा ऐं घणो उन्हनि मूंखे जेको सो वाक़ुफ़ु कयो पोइ त वरी पंहिंजो दिलि जो शौक़ु बि हूंदो हो जेके इहो मुताबित कंदा आहियूं पोइ वरी फ़क़ीर साहिल सां असां कुझु मिड़ई असां
हलो भला कयासीं जी 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 पोइ फ़क़ीर जिथे बि टाकाइण हूंदो त पकु कराए छॾंदो त बाबा हे हीअं थियो साईं फ़क़ीर शागिर्दी ॾिनी माना जी सर तो ये तरह जा ॿिया के राग वारा फ़क़ीर उते के मशहूरु आहे तुंहिंजे तरह में या तुंहिंजे परे पासे हिन पासे असांजे मशहूरु त पहिरियों ई अमर जी जन इहो हुनजो टोलो हो हा बाबे जन जो अमर जी जन दावत हुई असां कुल जा हुआसीं अॻे जेके वॾा ॻाल्हियूं था कनि त दावत हुई पीउ साईं जी पाण ख़ैर जो छटधणी जी दावत हुई असांजे ॻोठ में पोइ इहो रमज़ान फ़क़ीर संजराणी जो हुन जेको मोहम्मद फ़क़ीर ख़लीफ़े जो पीउ हा इहो खट जी चौकी ते हो खट जी चौकी ते हो त अमर जन जो पीउ साईं में आराम थिया त अमर जन या काफ़ी खई जोर पाण में काफ़ी खई त झंग सुजावल साईं अकवावल नैम सुकालो है में डावो जंग सुजावल साईं अकवावल नैम सुकालो है में डा राजो नाल सोबाल ओखियाल है में डा जंग सुजावल साईं अकवाल जंग सुजावल साईं अकवाल त पाण थी वीर पीसी सरदार जी हा त रमज़ान जो त अॼु मामी अमर खे कंदो मामी अॼु मामी ॼण त मोचड़ा खॼी आया जो पीउ साईं पंहिंजो आराम में उथी वेही रहिया अञा काफ़ी पूरी कयूं सलेमान शाह जी आहे दो जहान ॾे सलेमान कुझु निगाह न ॾींदी पोइ इहो सलेमान शाह जी काफ़ी अञा पूरी कयूं पाण पर मैन खे चए त वरी उथलाए चवनि माना राज़ी थिया मामी मुबारक दोबारो पीउ साईं महिरबानी हा वरी बि काफ़ी चओ पोइ वरी काफ़ी चयो पोइ पाण खे आराम थिया ये उहा सवेरे जो ॻाल्हि ॿुधाई त पीसी सरदार अहमद साले ॿोलीअ जे वक़्त में पाण ख़ैर जी 3 दफ़ा जुमे नमाज़ जो इमामत कई इहो वरी ॿुधाए तूं पाण उते मौजूदु हुई हा सर इहा ॻाल्हि ॿुधाए साईं पीउ साईं सरदार नमाज़ 3 जमा पढ़ायूं त 3 जमा मूं कढ पढ़ियमि पोइ फ़क़ीर साहिल खे पीसी साईं शाहमदा शाह छड़गड़ी पासा जी ॻाल्हि आहे हा त फ़क़ीर खे चयो मुंहिंजो साहिला साईं 3 जमा मूं फ़क़ीर पीउ साईं सरदार छटधणी पढ़ाई हज़ूर में साधे पोइ 3 जमा मूं कढ पढ़ी हा फ़क़ीर चयो हाओ मौलवी मोहम्मद चालीह ॾे आया हा पीउ साईं मदरसे में क़ुर पाक पढ़ाए पियो तो पीउ साईं जन जुमे जी सुबुह ते आया सिधो मदरसे में मौलवी मोहम्मद चालीह ॾिठो त पीउ साईं आयो त उन महिल क़ुर शरीफ़ में उते ठपे या उन महिल ॿाह ॿधी बीह रहियो पाण फरमायो मौलवी साहिबु अॼु त को हिकिड़ी सुवाल जेको करणु आयो आहे सो उनजी मूंखे ॾिजां जवाबु ॾिजां जेके भला तोखे मां छा चवां तव्हांजो हुकुम आहे पाण फरमायो अॼु ॾींहुं छाजो आहे जेके भला अॼु ॾींहुं जुमे जो आहे पाण फरमायो त भला जे मूं नमाज़ पढ़ायां जुमे ते मूंखे जाइज़ आहे जेके भला इहे क़ुर आहिनि जे तूं पढ़ाए तुंहिंजे कढ पढ़ी सघे ॼण यार मुश्किल कुशा जी कढ पढ़ी सघे पाण फरमायो ठीकु आहे मूंखे टाइम ते ॿुधायो इतला कयो पोइ पीउ साईं सरदार जन 3 जमा संदे पढ़ाई इहे पाण गॾु पीउ साईं जी कढ पढ़ीसीं ये सभी करो थी सके दो अंदाज़ में रकात साईं बिस्मिल्लाह पर पूरी के हरकत पहिरीं रकात में सजदे में इना तो है ना ये कुल्लो वल्लाह आखिरी में अलहमद को ये पढ़ी पाण दुरूद पढ़ी दुआ करी पाण थी मन फर्ज पूरो कर हर